नाज़रीन तव्हांखे असां ब्रेकिंग न्यूज़ ॾे रहिया आहियूं। पेरिस में हलंदड़ ओलंपिक मुक़ाबलनि में पाकिस्तान गोल्ड मेडल हासिल करे वरितो आहे। नाज़रीन तव्हांखे असां ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। पेरिस में हलंदड़ ओलंपिक मुक़ाबलनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदड़ ارشد نديم गोल्ड मेडल हासिल करे वरितो आहे। पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे। 118 सालनि जी तारीख़ में 92 मीटर 97 पॉइंट जो थ्रो हणी रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। नाज़रीन तव्हांखे असां ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। 118 सालनि जी तारीख़ में 92 मीटर ऐं 97 पॉइंट जो थ्रो हणी रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। पाकिस्तान जी तरफ़ां पेरिस में हलंदड़ ओलंपिक मुक़ाबलनि में गोल्ड मेडल हासिल करे वरितो आहे। नाज़रीन तव्हांखे असां ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। पेरिस में हलंदड़ ओलंपिक मुक़ाबलनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदड़ ارشد نديم गोल्ड मेडल हासिल करे पाकिस्तान जो नालो रोशन कयो। 118 साल जी तारीख़ में 92 97 पॉइंट मीटर जो थ्रो हणी रिकॉर्ड पंहिंजे नाले कयो।